नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के हालानी मां खबर ॾींदा हलूं। हालानी परसां ॻोठ पीर परियो तनियो जो रहवासी पीर सन फ़कीर अजब रहमान तनियो प्रेस क्लब हालानी पहुची करे पंहिंजे नंढे भाउ नूर हसन तनियो ऐं भाइटियन इरफान अली मोहम्मद बख्श तनियो अब्दुल रज़ाक थेबो मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे मोतमार धमकियुनि ऐं कूड़नि केसनि में फासाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन चयो त मुंहिंजो ज़ालिम भाउ नूर हुसैन ऐं उन जा टे पुट इरफान अली मोहम्मद बख्श ऐं अब्दुल रज़ाक मुंहिंजे हिसे जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मूंखे जेके बि सौदो सामान या राशन या मुंहिंजे नंढनि बच्चनि खे स्कूल वठी वञनि था या ट्यूशन ते वठी वञनि था त उन्हनि खे बि मौतमार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासाइण जो धमकियूं ॾेई रहियो आहे। ताज़ो ई हाणे नबी बख्श तुनियो अमात अली तुनियो ऐं मोहम्मद मूसा तुनियो मुंहिंजे घर राशन पहुचाइण मूंखे ड्यूटी ते खणी वेंदा हुआ त उन्हनि ते बि झेड़े जी कूड़ी एफआईआर कराई अथई। हालांकि नबी बख्श तुनियो 30 जनवरी 2020 ते सुबुह अज़ान महिल मूंखे ड्यूटीअ ते खणी हलियो आहे ऐं उतां 10:30 ते मां उनखे अन जो मण वठी खणायो आहे त मुंहिंजे ज़ालिम भाउ नूर हुसैन नबी बख्श अमात अली ऐं मोहम्मद मूसा जेके मूंखे सौदो सामान पहुचाइण अचनि था या ड्यूटी ते कंदा उन्हनि ते कूड़ी झेड़े जी एफआईआर कराई हुई ऐं हाणे बि उन्हनि खे जेके मूंखे सौदो सामान पहुचाइनि था उन्हनि खे कूड़ियूं धमकियूं ऐं कूड़ियूं एनसीयूं कटाए रहियो आहे। मां सभिनी खे अर्ज़ु थो कयां त हक़ीक़त इहा आहे त नूर हुसैन चई रहियो आहे त मूंखे बाबे पोती पीउ जे ज़मीन मां अधु ज़मीन आप खणंदुसि बाक़ी अधु ज़मीन तव्हां अजीब वारा सभु हिसो करे वठी विरायो। मुंहिंजो चवणु आहे त पीउ जी ज़मीन सभिनी वारसनि में हिक जेतिरी विराई वञे। मुंहिंजो मुतालबो आहे त बाबा भोती बाबा जी ज़मीन सभिनी वारसनि में हिक जेतिरी विराई वञे। हिन ज़ालिम भाउ मुंहिंजो नूर हुसैन चए थो त मां अधु ज़मीन खणंदुसि पोती पीउ जी बाक़ी अधु ज़मीन 5 वारस ॿिया वञी विराए खणो। इहो न कानून आहे न शरीयत आहे। उन लाइ अर्ज़ु थो कयां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट के सिंध हाई कोर्ट के डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज के एसएसपी नौशरो फिरोज के सीशन जज साहब नौशरो फिरोज के त मूंसां इंसाफ कयो वञे। इंटेलिजेंस ब्यूरो कराची डीजी के डीजी एफआईए के डीजी नेब के अर्ज़ु थो कयां त मूं ग़रीब सां इंसाफ करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।